ही ॾिसो बाबा घोट हार था पाइनि अल शहबाज पैनल जा घोट हार था पाइनि बाबा ॻाल्हायो तव्हां अचो ॻाल्हाइणो तूं एॾे तूं बीह यार कमाल थो करे नेर नथी छॾे मूंखे दोस्तों अल शहबाज पैनल लाड़काणो जेको हिकु तमामु बहितरीन ऐं नौजवाननि ते मुख़लिस माण्हुनि ते हमदर्दनि उस्तादनि जे हॾॾोखी क़यादत अॼु जनम वरितो आहे। इंशाअल्लाह ताला कुझु टाइम में हिननि दोस्तनि जो बिना मुक़ाबले इंशाअल्लाह ताला नोटिफिकेशन कढियो वेंदो ऐं ही दोस्त अॼु शाहू बोराओ स्कूल लाड़काणो में मौजूद आहिनि जिते इलेक्शन कमीशन अंदर वेठी पंहिंजो कमु करे थी। दोस्तनि फॉर्म जमा कराए चुका आहिनि। इंशाअल्लाह ताला कुझु ई घरनि में दोस्तनि खे लखे लखे मुबारकूं अञा बि मिलंदियूं ऐं ही दोस्त असां उमेद था कयूं हिननि दोस्तनि में त दोस्तो जीअं पेटे अलॻ जो मोराल किरियो आहे अहिड़े ई तरीक़े सां पेटे अलॻ ऐं उस्तादनि जे मोराल खे आख़िरी आसमान ताईं खणी हलणो आहे त लाड़काणे जो उस्ताद महसूस करे त वाकई तब्दीली अची वई आहे। अॼु खां पोइ लाड़काणे तालके सिटीअ जो उस्ताद इहो ॿुधी छॾे त रिटायरमेंट हुजे जीपी फंड हुजे जेके बि उस्तादनि जा मसइला हुजनि गंभीर मसइला हुजनि उहे बग़ैर के लोभ लालच जे इंशाअल्लाह ताला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा। असांजी अली शेर जतोई जी अॻुवाणीअ में ही काफ़िलो इंशाअल्लाह ताला सुरखरू थी लाड़काणे जे अंदरि पंहिंजो मक़ाम क़ाइमु कंदो। उस्ताद इत्तिहाद पेटेल हर हिकु उस्ताद खे फाथल आहिनि। ईअं कोई न सम्झे त मूंखे को गुल न आहिनि। अली शेर हिकु उस्ताद पाण खे अली शेर सम्झे, हिकु उस्ताद पाण खे गुलाम लाइ सम्झे, हिकु उस्ताद पाण खे अरबाब भुट्टो सम्झे, हिकु उस्ताद पाण खे अमृत लाल सम्झे। ही इनकलाबी पैनल अल शहबाज पैनल इंशाअल्लाह ताला उस्तादनि जे उमेदुनि ते पूरो रहंदो ऐं इंशाअल्लाह ताला उस लाड़काणे जो उस्ताद सुरखरू थी पंहिंजो ख़ुशी ऐं ॾाढो बहितर नमूने सां पंहिंजो सुकून लाइ निकिर पियो हूंदो। ही योद्धा जवान उन्हनि जा कम करे उन्हनि खे घर पहुचाईंदा। जिंदाबाद जिंदाबाद ही इनकलाबी उस्ताद अल शहबाज पैनल अल शहबाज पैनल लाड़काणे जी हक़ीक़ी क़यादत बेलोस क़यादत न विकियल न झुकियल क़यादत। महिरबानी साईं।